सांखड़ में जान मोहम्मद अबड़ो की रिपोर्ट मुताबिक पीर ऑफ सेवन शरीफ पीर सैयद एजाज अली शाह होम सेक्रेटरी थियण की खुशी में पीर ऑफ डिठड़ो शरीफ पीर यार मोहम्मद शाह जीलानी पीर हाकिम अली शाह दरगाह हसन बख्श जे गादी नशीन पीर शहनशाह जीलानी जूनियर पीर शाह नवाज शाह पीर सलीम शाह पीर आसिफ अली शाह पीर अजीम शाह ऐं ॿियनि दरगाह हसन बख्श शाह जीलानी ते खुशी मां मिठाइयूं विराए पीर सैयद एजाज अली शाह जे होम सेक्रेटरी थियण जूं हिक ॿिए खे मुबारकूं ॾेई जश्न मल्हायो वियो। पीर सैयद एजाज अली शाह जे होम सेक्रेटरी थियण जी खुशी में जश्न मल्हाइण दौरान पीर यार मोहम्मद शाह जीलानी ॻाल्हाईंदे चयो त क़िबला पीर एजाज अली शाह जे होम सेक्रेटरी थियण ते असांखे मुबारकूं ॾियण सां गॾु दुआगू आहियूं त साईं एजाज अली शाह हमेशह जीअं पंहिंजे आफ़ीसरी दौरान हाणे बि ग़रीबनि जो भरजलो रहंदो।